غلام اولیاء کرام سبحان اللہ. آخر میں مدینے والے سائیں کی آیت قرآن پڑھی الا ان اولیاء اللہ لا خوف علیہم ولا هم یحزنون. یہ اولیاء کرام جن نہ خوف ہے نہ کوئی غم نہیں ہوگا. زمانے کے بعد چھاتی پہ کے سمجھنے کا نہیں کیا یہ کیڑی ایجنڈا ہے نبی جے کٹ چھو پیا ہے ولیت جے کٹ چھو پیا ہے. ارے جاہل انسان ہو سندھ بابر اسلام محمد بن قاسم جے کرے نہ تھو سندھ بابر اسلام آئے تو مدینے والے سائیں جے غلام جے کرے سندھ میں دین پھیلو تو حضور جے غلام کرے. اہڑا غلام جے کہ دنیا کلندر شہباز جے نالے سے یاد تھی. اہڑا غلام جے کہ دنیا شاہ کرتی بڑائی جے نالے سے یاد تھی. اہڑا غلام جے کہ دنیا سچل سر مست جے نالے سے یاد تھی. جے پانچ جان قربان کیو ऐं अहिड़ा ग़ुलाम इन्हनि सभिनी वलियनि जो सरदार गौसुल आज़म हुज़ूर दस्तगीर बादशाह सिंध में पूरी दुनिया में जेको दीन फैलायो मदीने वाले साईं जे आशिक़नि फैलायो आका जे ग़ुलामनि फैलायो इन्हनि वलियनि फैलायो. ऐं तव्हांखे इन्हनि जो एहसान न हुजणु खपे. इहे वली हिजरत न कनि. अॼु बि हिते पूॼा पाठ अॼु बि हिते राम राम अॼु बि हिते चार तबका हुजनि. ब्राह्मण अलॻि हुजे कश्मीरी अलॻि हुजे रीश अलॻि हुजे शूदर अलॻि हुजे. ब्राह्मण मथियो तबको शूदर सभ खां हेठि हिंदू शूदर ब्राह्मण सां हथ न मिलाईंदो छो बाबा पाक ज़ात कश्मीरी उन्हनि जो अलॻि सिस्टम आहे रीश उन्हनि जो अलॻि सिस्टम आहे. हिकिड़ा नाले जी सफ़ाई कंदा आहिनि. हे मां तव्हांखे हिंदू मज़हब जी तालीम थो ॿुधायां मां पढ़ियो आहे तकाबुल अनियाम अल्लाह जे सदके महबूब जे सदके असांखे दीन अहिड़ो मिलियो जो जंहिंमें मुस्तफ़ा फरमाए थो कंहिं अरबी खे अजमी ते फ़ौक़ियत न आहे कंहिं अरबी खे अजमी ते फ़ौक़ियत न आहे कंहिं कारे खे गोरे ते फ़ौक़ियत न आहे कंहिं गोरे खे कारे ते फ़ौक़ियत न आहे. जेकॾहिं अल्लाह जी नज़र में को इज़त वारो आहे इन अकरमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम जेकॾहिं को इज़त वारो आहे त परहेज़गार आहे. उमर बिन ख़त्ताब पंहिंजे मदीने जो वॾो आहे हज़रत बिलाल हबशी उमैया बिन खल्फ जो ग़ुलाम पर जॾहिं मदीने जा वारे साईं जा ग़ुलाम था थियनि कलमो था पढ़नि उमैया बिन खल्फ खे हज़रत बिलाल हबशी खे उमैया सां विढ़ण जी इजाज़त न आहे. पर जॾहिं कलमो था पढ़नि त इहो ई हज़रत बिलाल मदीने वारे मीर जे सदके उन वक़्त जे सरदारनि सां गॾु गुले में गुलो मिलाए पिए. ऐं कंहिंखे बि हार नथी मज़हब जो दीन उन ई दीन खे उतां अरब मां जॾहिं यज़ीद जो फितरो हलियो साहब खे ॻोल्हाए न आयो शहीद थो कराए त इहे ई अल्लाह जा माना महबूब जा ग़ुलाम हिन सर ज़मीन ते निकिरी आया. के ईरान मां आया के मुल्तान आया. इहो पहिरियों मुल्तान शहर जो जंहिंमें दीन घणी तरक़ी कई असांजी सॼी सिंध बि हुन में कश्मीर ताईं सिंध. त इन्हनि ग़ुलामनि जे करे इन्हनि वलियनि जे करे दस्तगीर बादशाह जे फैज़ सां उन्हनि जी निस्बत सां उन्हनि जे करे असांखे दीन मिलियो. तव्हां ख़ुशनसीब आहियो जो तव्हांजी हिन मस्जिद में ही प्रोग्राम थियो आहे. असांजो मक़सदु हुज़ूर गौसुल आज़म दस्तगीर बादशाह साईं जी जो प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे त असांखे उन्हनि जी ज़िंदगी जी ख़बर पए असांखे महबूब मदीने वारे साईं जे दीन जी ख़बर पए असांखे इहा ख़बर पए त दस्तगीर बादशाह छा चई. हुज़ूर दस्तगीर बादशाह जो पंहिंजो लिखियल किताब आहे उन में हुज़ूर गौसुल आज़म फरमाइनि था त मोमिन जेको पाण खे सम्झाए न टे शयूं उन जे अंदरि हुजनि. घणी टे शयूं उन जे अंदरि हुजनि. पहिरीं शइ इहा त अल्लाह साईं जेको हुकुम कयो आहे उन जी ताबीर कयो. मां अब्दुल कादिर जी नज़र में मोमिन आहियां. ॿी इहा त जंहिंखां अल्लाह रब्बुल इज़्ज़त मना कई आहे उन खां बची वञो. जंहिंखां अल्लाह रब्बुल इज़्ज़त मना कई आहे उन खां रुकी वञो ऐं अल्लाह जी तक़दीर ते अखियूं बंदि करे यकीन रखे हुन मां अब्दुल कादिर जी नज़र में उहो मोमिन आहे. ऐं तव्हां मुस्तफ़ा करीम जी क़ुरान ॾिसो आका जी हदीस ॾिसो बिल्कुलु हुज़ूर गौसुल आज़म जी इन ॻाल्हि सां मैच आहे. वमा आताकुम रसूल फख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू. मुंहिंजो अल्लाह फरमाए थो मुंहिंजे रसूल जे तव्हांखे ॾे अदा कयो जंहिंखां तव्हांखे भले तव्हांजा
صفائی جو درس کریں، علم کی پرچار کا سکھائیں، علم کی تڑپ کا سکھائیں، اندر جی ظاہر جی باطن جی پاکیزی کا سکھائیں۔ اساں کے ولی احمد نقصان پتو کرو ہاں جتنے شرک کرے تو جتنے بدعت کرے تھی یا ضرور دشمنن جی سازش ہے۔ اولیاء کرامت ان تمام مسجدوں اور ولی کے سب کی آواز عقیدہ خراب کیا، مدینے والے سیدنا نبی کی ولی ممبر سے صرف یہ موضوع بابا حاضر